अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं अञा बि नथा सम्झनि त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदन खां पुछ त खेनि केतिरियूं वाज़िह ज़ाहिर निशानियूं ॾिनियूंसो या ॾेखारियूंसो ऐं जेको शख़्स अल्लाह ताला जी अता कयल नेमतुनि खे अचण खां पोइ बि बदिलाईंदो त यकीनन अल्लाह सख़्त अज़ाब ॾियण वारो आहे। मुसलमानो काफ़िरनि ऐं मुशरिकनि जे ज़ाहिर ज़िंदगी खां धोखो न खाओ। जिन माण्हुनि कुफर इख्तियार कयो आहे उन्हनि लाइ दुनिया जी ज़िंदगी खे ॾाढो सिंगारियो वियो आहे ऐं उहे पंहिंजे ज़ाहिर शान शौकत जे नाज़ में ईमान वारनि ते ठठोलियूं कनि था। ऐं नेकोकारनि खे ख़बर हुअणु घुरिजे त जिन तक़वा परहेज़गारी इख्तियार कई से क़यामत जे ॾींहुं उन्हनि खां यानी काफ़िरनि खां मथां हूंदा। ऐं अल्लाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क़ अता फ़रमाए थो हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। ऐं यादि रखो त पहिरियां सभु इंसान हिक ई उम्मत या क़ौम हुआ ऐं हिक ई दीन ते हलण वारा हुआ। पोइ उन्हनि में ज़िद ऐं सरकशी जे करे इख़्तिलाफ़ पैदा थिया। तंहिं करे अल्लाह नबी मोकिलिया जेके ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ हुआ ऐं उन सां गॾु हिदायत जो सचो किताब पिणु नाज़िल कयो वियो त जीअं उहो माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करे जंहिं में उन्हनि इख़्तिलाफ़ ऐं झेड़ो थे कयो। उन्हनि में इख़्तिलाफ़ उन्हनि कयो जिन खे उहो किताब ॾिनो वियो ऐं पधरनि दलीलनि हुकुम अचण खां पोइ बि पाण में ज़ाती ज़िद जे करे इख़्तिलाफ़ कयाऊं। पोइ अल्लाह पंहिंजे हुकुम सां ईमान वारनि खे उन सची ॻाल्हि ते हिदायत नसीब कई जंहिं में हू इख़्तिलाफ़ करे रहिया हुआ ऐं अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन खे सिधी राह ॾेखारींदो आहे। ए मुसलमानो, छा तव्हां बसि ईअं ई सम्झो आहे त या तव्हां गुमान करे वेठा आहियो त बिना खुटके ऐं बिना आज़माइश ऐं बिना तकलीफ़ महज़ ईमान जे ज़बानी दावा करे जन्नत में दाख़िल थींदो। हालांकि तव्हां ते उन्हनि माण्हुनि जहिड़ो हालतूं सख़्तियूं ऐं आज़माइशूं न आयूं आहिनि जिन मां तव्हां खां अॻिए गुज़री चुका आहिनि। उन्हनि खे ॾाढियूं सख़्तियूं ऐं मुसीबतूं पहुतियूं ऐं एसी ताईं लोॾिया विया जो वक़्त जो रसूल ऐं जिन ईमान आंदो सो ई मजबूर थी चई वेठा त आख़िर अल्लाह जी मदद कॾहिं ईंदी। उन वक़्त रहमत इलाही खे जोश आयो ऐं चयो वियो त घबरायो न ऐं आगाह रहो, बेशक अल्लाह जी मदद वेझे आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां सवाल पुछनि था त छा ख़र्च कनि? खेनि ॿुधाए त अवी जेके बि पंहिंजे माल मां ख़र्च करियो उहो पंहिंजे वालिदैन अज़ीज़नि यतीमनि मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि ते ख़र्च करियो ऐं जेको बि भलाई कंदो सा लहंदो छो त अल्लाह यकीनन उन खां चङी तरह वाक़िफ़ आहे ऐं हुन खां का बि शइ लिकियल न आहे। ए मोमिनो, तव्हां ते काफ़िरनि सां जहाद लाइ लड़ाई करण जो फ़र्ज़ कयो वियो आहे ऐं इहो तव्हांखे शायदि नागवारा लॻे ऐं न वणे त पोइ हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झी छॾियो त जेका शइ अव्हांखे नापसंद हुजे थी सघे थो त उन में अव्हां जी बहितरी हुजे ऐं जेका शइ अव्हांखे पसंदि हुजे त थी सघे थो त उन में अव्हां लाइ शिर ऐं बुराई हुजे। उहे ॻाल्हियूं त अल्लाह ई ॼाणे थो ऐं तव्हांखे उन जो इल्म न आहे।